आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। हलो नाज़रीन, अॼु मां हिते आयो आहियां, शायदि हिननि खे का गाॾी वाॾी धक हणी वई आहे। मां हिननि खां पुछां त छा मसइलो आहे हिननि जो। बाबा ॾियो ख़बर, तव्हां हिते तव्हांखे गाॾी वाॾी छॾे वई आहे, छा को मसइलो आहे तव्हां सां? असांखे न को गाॾी छॾे वई आहे, न को वरी कंहिं धक कयो आहे। असांजो ही टियों ॾींहुं थियो आहे, धरणो लॻो पियो आहे। धरणो लॻो पियो, तव्हां आराम सां सुता पिया धरणे में, बाबा रड़ियूं कबियूं, नारा हणबा आहिनि, हींअर तव्हां निंडूं पिया कयो, तव्हांखे खुटको ई कोन्हे? जी, तव्हां किथां खां आया आहियो? साईं मां ही जेको मेंटल चैनल तव्हां ॿुधो आहे? हा, मेंटल चैनल काफ़ी फेमस आहे। फेमस आहे, ही दांगीपुर खां माना स्टार्ट थिए थो, दांगीपुर हेडक्वार्टर आहे हिन जो। असां वटि वॾा वॾा चैनल आया, जो न्यूज़, ARY, पर असां उन्हनि जे हथां पंहिंजो पैगाम न मोकिलियो। असां तव्हांजे चैनल मेंटल जे वसीले असां पंहिंजा मुतालबा था रखूं। असांजो ख्वाबु आहे त गामू सचार इहो असांजो लीडर थिए ऐं इलेक्शन में लहे, असां पूरी सिंध उन सां गॾु आहियूं। गामू गामू कहिड़ो थो चई बाबा तूं? हीअ असांजो चैनल ख़बर अथई? दांगीपुर ॿुधो अथई? दांगीपुर जेकर केरु मुतालबो न मञे न, उहा दांगी असां किथे घुमाए सघूं था, उहो दांगीपुर आहे। ऐं गामू छा आहे? गामू खे गामू जेको एक्टर आहे असांजो तमामु वॾो लीडर आहे, उहो गुज़ारे वियो आहे। न ॿियो उनखे असां चऊं था त इलेक्शन में पे असां पूरी सिंध उन सां गॾु आहियूं। यूनिवर्सिटीअ जा छोकिरा बि असां उन सां गॾु आहियूं। हीउ वीचारो पंजू पढ़ंदो आहे, हीउ वीचारो यूनिवर्सिटी पढ़ंदो आहे। अञा मां मैट्रिक मां हीअ अञा करायूंसि था, अञा एडमिट करायूंसि था। सही सही। ॿुध, गामू जो पंहिंजो सनादी कार्ड बि ठहियलु कोन्हे, कीअं इलेक्शन में बीहंदो चरिया? न असां लड़ंदासीं, असांजो ख्वाबु आहे, असांजो इतिजाज जारी आहे त गामू खे इलेक्शन में लड़णो पवंदो। असांजा इहो मसइला हल करे सघे थो सिर्फ़ु गामू सचार। हा जी, त नाज़रीन, हिननि जो ख्वाबु आहे त गामू जेको आहे उहो गामू माना मुल्क जो वज़ीर आज़म थिए ऐं इमरान ख़ान खे हटायो वञे, ईअं न बाबा? इमरान ख़ान वॾी महांगाई कई आहे, हाणे ग़रीब माण्हू जेके आहिनि से सफ़ा थकिजी पिया आहिनि, सफ़ा चिकना चूर थी विया आहिनि। हाणे असांजूं जेके बि उमेदूं आहिनि, हिननि जे चवण जे मुताबिक़ आहे त गामू वज़ीर आज़म थिए, मुल्क जा मसइला हल करे सघे थो। पर इहा ख़बर न आहे गामू वटि पंहिंजो सनादी कार्ड ठहियलु आहे या न आहे। इहो गामू आयो 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 गामू आयो 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 गामू आयो 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 गामू आयो। गामू को भला तव्हां फुफीअ पुट आहे, एॾी हिमायत पिया कयो। हिन मेंटल टीवीअ ते सभिनि ते बाऊं ॿधी थो चवां त गामू असांजो सचो पको लीडर अॻियां थी, सिंध जा सभु मसइला तूं ई हल करे सघी थो, न त ॿियो ठीकु आहे ठीकु आहे। हाणे रो न, हाणे जेको तंजणनि में ॿियो ॿार वियो वेठो, हिन खां मां पुछां त हिन जी राय छा आहे? ॿार हाणे पोइ वोटनि में ही गामू खे खटराईंदा हिननि जे असर ते? खदड़नि जी फौज खणी तयारु कई अथई बाबा। हाणे तव्हांजो मुतालबो बिल्कुलु पूरो थी वेंदो ऐं तव्हांजो गामू बिल्कुलु ई दांगीपुर जो छा पर हिते जो मुल्क जो सॼो वज़ीर आज़म थी वेंदो, ठीकु आहे न? पोइ इहे दांगीपुर जा मसइला हुजनि चाहे कंहिं शहर जा मसइला हुजनि, सभु हल थी वेंदा। असां उमेद था कयूं त गामू तव्हांजो वज़ीर आज़म थींदो। हाणे महिरबानी करे धरणो हटायो। सचो पको लीडर आहे गामू। आयो 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 गामू आयो। हाणे ठहियो ॿुध, हाणे खणो टीन टपड़, हितां रस्तो ख़राबु न कयो। हितां DSP गाॾी वेंदी, हींअर हितां रस्तो ख़लास कयो। रजिस्टर थी वियो इहो एतिजाज रजिस्टर करे छॾियो आहे न असां, DIG करे छॾियो आहे। मानी हिनखे मानी कोन कजे, 3-4 ॾींहं तूं मां शइ मेलो लॻे पोइ शइ ठीकु आहे, रजिस्टर थी वियो, सभु कुझु थी वियो। DIG अचे त पोइ तव्हांजा मसइला हल थिया। नाज़रीन, मूं धरणो ख़तमु करे छॾियो आहे।